मुल्क जो वजीर आजम गारियूं थो ॾे। ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते, कलमे जे नारे ते, इस्लाम जे नारे ते 27 रमजान जे रात में शरीयत जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क जो वजीर आजम जेको मदीने जे रियासत जी गालियूं थो करे, जंहिंजी दावा हुई तमाम मुल्क के मदीने जी रियासत बणाईंदुम, उन मदीने जे रियासत जो दावेदार वजीर आजम अल उलमा वरसतुल अंबिया, लखन मौलविन जे वारिस, लखन आलिमन जे वारिस, लखन नबीजन जे वारिस, उन नबीजन जे वारिस, उन आलिमन जे वारिस, उन हाफिजन जे वारिस, उन कारिन जे वारिस, उन मुफ्तिन जे वारिस के गारियूं ॾेई रहियो आहे, गंदी ज़बान इस्तेमाल करे रहियो आहे, ऐं मुल्क जो वज़ीर आज़म हिकु आलिम अची तौहीन करे रहियो आहे। मूंखे ॿुधायो हिन मुल्क में तब्दीली थोड़ी नी? सवा लख नबीजन जे वारिस के को गार ॾे, काॾों ख़ुशहाली ईंदी? वॾेरे जे पुट खे त को गार ॾे, वॾेरो दोडा न कढंदुसि? सरदार जे पुट खे त को गार ॾे, उहो अखियूं न कढंदुसि? को जनरल बाजवा जे पुट खे त गार ॾे, को जनरल फैज जे पुट खे त गार ॾे, को कोर कमांडर ऐं डीजी रेंजर्स जे पुट खे त गार ॾे। छा मसलो आहे तोसां? हेॾे थी थोरो मां जे हेॾां थी अचु, छा कयां? हे मुंहिंजा आशिक आहिनि, मां हिननि जो माशूक आहियां। आशिक माशूक जे विच में को अचे थो त ॾाढा ॾुखिया था थियनि। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, इस्लाम, इस्लाम, कायदे जमीयत मौलाना फजल रहमान, नारे तकबीर। इमरान खान जे का मुल्क में सियासत मुतारिफ कराइया, छा इहा सियासत हुई? छा इनखे सियासत चइबो? सॼी ज़िंदगी मुंहिंजो शहीद वालिद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो नज़रियाती मुखालिफ रहियो, ऐं मुंहिंजो वालिद सॼी ज़िंदगी बेनज़ीर साहिबा जे ख़िलाफ़ इलेक्शन विढ़ी। मां तव्हां को तो पुछां, तव्हां इलाके जा तर जा माण्हू आहियो, कॾहिं मुंहिंजे बाबे जे ज़बान मां तव्हां बेनज़ीर साहिबा जे ख़िलाफ़ गार ॿुधी? जवाब ॾियो, जवाब ॾियो। मुफ्ती साहब जो भुट्टे साहब सां नज़रियाती इख्तिलाफ़ हो, रुगो मुंहिंजो ऐं बिलावल जो इख्तिलाफ़ न आहे। मतां सिंध वारनि खे इहा ज़हन में हुजे त राशिद साहब जो ऐं बिलावल जो इख्तिलाफ़ आहे, मुफ्ती साहब जो ऐं भुट्टे साहब जो इख्तिलाफ़ हो, ऐं नज़रियाती इख्तिलाफ़ हो, ऐं इंतहाई नज़रियाती इख्तिलाफ़ हो। एॾो सख़्त इख्तिलाफ़ हो भुट्टे साहब ऐं मुफ्ती साहब में, नज़रियात जो भुट्टे साहब लारकाने में डेरा इस्माइल खान वञी करे मुफ्ती महमूद के खिलाफ इलेक्शन विढ़ी, लेकिन कदें जुल्फकार अली भुट्टे मुफ्ती महमूद के गार ॾिनी? कदें मौलाना मुफ्ती महमूद भुट्टे साहब के गार ॾिनी? बल्कि मुखे बाबू वॾो ॿुधाईंदो हो, असांजो ॾाढो साईं मौलाना अली मोहम्मद हक्कानी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह उन जे क़ब्र के नूर सां मुनव्वर फरमाए। त हिकु दफ़े हज़रत मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह आया लारकाने में, भुट्टे साहब की खबर पई त हज़रत मुफ्ती साहब आया है। भुट्टो साहब मुफ्ती साहब से मिलने के लिए बाबे वडे जो हे नओं जो मदरसो हाणे तव्हां ॾिठो आहे, इहो न हो पुराणो मदरसो जाते हाणे असांजो चाचो साईं मौलाना मसूद अहमद साहब आहिनि। इहा बि हाणे बिल्डिंग नहीं आहे, उन वक़्तु पुराणी कच्ची बिल्डिंग ही, कच्ची मिट्टीअ जी, कच्ची सिरुनि जी, उन जगह ते भुट्टो साहब मिलण आयो हज़रत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह साहब। ॾाढे साईं भुट्टे साहब खां पुछो मानी खाईंदव? भुट्टे साहब जो बिल्कुलु खाईंदुसि। असांजे ॾाढो साईं घर वियो, सॼी देगड़ी खणी आयो, जंहिं खट ते मुफ्ती साहब, जंहिं खट ते भुट्टो साहब, उन खट ते देगड़ी, उतां भाॼी कढंदो, भुट्टे साहब खे बि ॾींदो वियो, मुफ्ती साहब खे बि ॾींदो वियो। हे एहतराम हो, हे इज्जत थी, हे वक़ार हो, इख्तिलाफ भी नज़रियात जे दायरे में। मां सॼो ॾींहुं बिलावल जे ख़िलाफ़ तकरीरूं थो कयां, मां सॼो ॾींहुं ज़रदारी जे ख़िलाफ़ तकरीरूं थो कयां, मां सॼो ॾींहुं सिंध हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ सिंध जे अवाम खे जाॻाईंदो थो वरतां। तव्हां कॾहिं मुंहिंजे ज़बान मां बिलावल साहब जे ख़िलाफ़ गार ॿुधी आहे?
करे मुझे जबान में ता जरदारी साहब के खिलाफ गार बुधिया, करे ता सिंध हुकूमत के खिलाफ गार बुधिया। इख्तिलाफ राय रखने जो हर एक के हक का, हर एक के नजरियाती इख्तिलाफ जो हक का अखलाक है शाइस्तगी जे दायरे में। लेकिन है केड़े मदीने जे रियासत जो वालिया जो सवा लख नबी जन जे वारिस के गारियों थोड़े, लखे आलिमन जे वारिस के गारियों थोड़े, लखन मुफ्तिन जे इमाम के गारियों थोड़े, लखन हाफिजन जे इमाम के गारियों थोड़े।